हे जेको PTI जेको 27 सितंबर ते अनाउंस बि कयो आहे, ऐं शर्त बि इहा रखी छॾी अथऊं त भई अगरि तव्हां मुलाक़ात बि कराईंदव त मुलाक़ात में बि असां इमरान ख़ान साहिब खां पुछंदासीं त असां 27 सितंबर ते कैंसिल कयूं या न कयूं। त हाणे अगरि मुलाक़ात थी ऐं ख़ान साहिबु अगरि चयो बि त न कंटिन्यू कयो ऐं अचो त पोइ ऑलरेडी मुल्क में हिकिड़ी शोरश मौजूदु आहे। ॾिसो, मुलाक़ात त हिन खे ई सरकार जेको आहे उहो वॾी हिकिड़ी ॻाल्हि मञी वरिती आहे त इहो वॾो रिलीफ हूंदो त इमरान ख़ान सां कंहिंखे मिलणु ॾिनो वञे। ऐं PTI मूं तव्हांखे कुझु महीनो ॾेढ पहिरीं बि चयो त हीअ छा थी करे PTI त उहो इन नुक़्ते ते हाणे चवंदासीं कमेटियुनि में जेके पार्लिमानी कमेटियूं आहिनि हिन में मोटी ईंदा, सभु कुझु करे छॾींदासीं असांखे ख़ान सां मिलाइणु ॾियो। त ख़ान पाण अगरि एतिरो थको हूंदो अंदरि त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन कल्ह बि हुते पोइ कुझु लाठीचार्ज बि थियो आहे न। सुहेल आफरीदी ते शायदि डी चौक ते वञण जी कोशिशि कई अथसि। न भाई हलियो वियो। अच्छा, उते थोरो घणो थियो, पर हलियो वियो, वरी पोइ उते माण्हुनि सां मुलाक़ातूं करे शीशा वीशा भॻा पई, वरी वापसि अची वियो। हीअ 27 हीअ जेको सितंबर जो महीनो आहे ही टेम्पो त वधंदो, या अॼु ख़ैर 24 अगस्त गुज़रंदी, आस्ते आस्ते पॉलिटिकल टेम्पो वधंदो। शायदि ॾिसूं JUI छा थी फ़ैसिलो करे, ॾिसूं पीपल्स पार्टी छा थी फ़ैसिलो करे। हीअ जेको अंदरि कई खिचड़ियूं खिचड़ा पचनि पिया। कुझु माण्हू तबसरा कनि था त JUI जेको आहे उहो वरी हाणे डिमांड थी करे, माना ज़ाहिर डिफरेंट स्पेकुलेशन्स आहिनि। पहिरियां इलेक्शनरिंग जी हिकिड़ी डिमांड हुई, वरी हाणे कुझु माण्हू चवंदा त पिया त राइट नाउ जेका PTI जी गवर्नमेंट आहे उन में बि कुझु शेयर मार्क खां घुरे थी पई। ॾिसो, मूं त कल्ह बि तव्हांखे चयो न त इहो सभु ॻाल्हियूं आहिनि। JUI अगरि इहो चए थी ऑन द रिकॉर्ड त असांखे तहरीरी मुआहिदो खपे, त मतिलबु एज़ अ जर्नलिस्ट मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त उहो मसइदो ॾिसजे जंहिंमें JUI छा मुआहिदो चाहे थी, त उहो पढ़िजे त पोइ हुन ते तबसरो कंदासीं त JUI चाहे छा थी। लेकिन ज़ाहिर इहो ई चाहींदी, पावर गेम आहे। मौलाना साहिबु न चाहींदो त वरी इस्तेमालु थी ऐं पोइ सुभाणे उनखे। पर हाणे वारी KPK गवर्नमेंट में छो न 2 टे वज़ारतूं मिलनि त छा हर्ज आहे? पोइ माना पोइ इलेक्शन्स री इलेक्शन्स जेको नारो न आहे, छो न हूंदो? उहो बि हूंदो, गवर्नमेंट बि हूंदी। हा न, ऐं हींअर त ॾिसो न, री इलेक्शन्स छा, हींअर त मुल्क जी जेका सिचुएशन आहे उहो हुन ते बीठल आहे आख़िरी हुन में, त सिस्टम वञे थो या सिस्टम पोइते थिए थो के पोइते थी ॿियनि फोर्सिस खे बि अकोमोडेट कयो वञे थो। हाणे इहो त ॾिसणो आहे न। हींअर कोई फ्रेश इलेक्शन वारी का मूवमेंट त हींअर त न आहे, लेकिन ज़ाहिर हींअर त वॾी तहरीक हले पई त इमरान ख़ान ॾेखारियो असांखे त उहो कीअं आहे, ठीकु आहे न आहे, छा मामलात आहिनि, प्रूफ ऑफ लाइफ ॾिनी वञे। मतिलबु हिकिड़ी सिचुएशन यार का मज़ाक आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता हिन में कुझु हुनखे थी पियो त तव्हां सम्झो था त हीअ त ठीकु आहे। असां वटि अॻु में बि प्राइम मिनिस्टर्स, एक्स प्राइम मिनिस्टर्स जेके आहिनि वीचारा मतिलबु शहीद थिया, लेकिन हीअ त ॾाढी ब्लेटेंट क़िस्म जी ॻाल्हि हूंदी त हिकिड़े माण्हू खे अंदरि तव्हां ऐं नथो चाहे अलाह पनाह ॾे, ऐं मूंखे ख़बर बि न आहे ऐं ईअं त स्पेकुलेट बि नथो करणु चाहे, पर अगरि जेकर को तबियत बि ख़राबु थिए पई त पोइ छा था चाहियो? हुनखे परॾेह में इलाज करण लाइ मोकिलण लाइ चाहियो पिया। हीअ छो एतिरी अफ़वाहूं हलाइनि पिया? छा हिन जे लाइ छा माहौल छा पियो जोड़े ऐं छो पियो जोड़ियो वञे? त अगरि ओचितो किथां ओचितो पाण सुबुह जो उथी ॾिसूं त भई ख़ान साहिब खे वठी आया आहिनि परॾेह इलाज लाइ, त पाण इहो ज़हनी तौर ते तयारु हुजूं त वाकई में अंदरि शायदि तबियत ख़राबु हुई। छा इहो छो पियो थिए? सभु कुझु उहो बि हिकिड़ो वरी पोइ ज़ाहिर हिकिड़ी, जीअं तव्हां पहिरियां बि ॻाल्हि कई त क्रिएटिंग हिकिड़ी माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी इमोशनल कनेक्शन आहे, हिकिड़ो सभु कुझु आहे। अगरि जे ख़बरूं अहिड़ियूं हलंदियूं त पोइ रिएक्शन्स जो भाव रहंदो। पोइ जेकॾहिं 27 सितंबर ताईं वॾो टाइम आहे, विच में अंदरि को अगरि जीअं तसलसुल थींदो रहियो, अगरि बिल्डअप थियो त माण्हू त पोइ शायदि पाण ई रिएक्शन कंदे कंदे कुझु न कुझु ग़लतियूं, पोइ साॻियो ई वरी सरकार वटि नैरेटिव हूंदो जीअं पहिरियों अची वियो हुयो 9 मई वारो बि। जी मां नथो, उनखे प्रिडिक्ट नथो करणु चाहियां। मंज़रकशी त बि मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको फिरे थो, पर उहो चवणु टी त मुनासिबु न हूंदो। पोइ सुठी शयूं त नथियूं थियनि। ऐं स्पेशली ॾिसो, व्हेन यू टॉक अबाउट डिजिटल मीडिया, उते रिस्पॉन्सिबिलिटी वारो जेको आंसर आहे ऑलमोस्ट ख़तम थो थिए। उहो त 99% नथो हुजे न। जेको मुंह में जंहिंजे मुंह में अचे पियो, जेको चए पियो भाई मेरे को बड़ी मुस्तनद इतला है कि ये हो गया वो हो गया, सिर्फ़ु ख़ान जे हवाले सां न, अदरवाइज़ बि पोइ असां वारा हूंदे चवनि था फायरवॉल हुजे, या त हिकिड़े मिलियंस ऑफ डॉलर्स ख़र्च कयूं फायरवॉल, पाण खिलियासीं पिए त हिन सां छा थींदो? इहे भित छो था पियारियो? ज़ाया थी विया आहिनि, पाण मञूं बि पोइ बाद में।
बिकॉज हिन जो इलाज आख़िर तव्हां जेको मर्ज़ आहे उनजो इलाज न कंदो, हुनखे लिकाइण जो इलाज कंदो छा? हिन वक़्त ताईं त उहो ई कयो आहे। ऐं हुन में पोइ गंद बला थिए थो, अलाए छा छा माण्हू किथे किथे छा छा चवनि था, ऐं पोइ कुझु माण्हू हुननि ते केस वेस बि कनि था। असां तव्हां जहिड़ा फ़क़ीर माण्हुनि खे जेको वणे बकवास करे हलियो वञे त पाण हुनखे लिफ्ट न करायूं। हिकिड़ो मश्करो मूं ॿुधो सादिक अली जे दौर में हूंदो, स्पेशल असिस्टेंट अलाए कहिड़ी बकवास पियो करे, पर मतिलबु न त डेफिमेशन जो त ठहे थो, केस वेस करे छो कजे भई, भले भले हाणे अगरि हाणे के न बि ॿुधो हुजे तव्हां हुनखे ऐं ॾिसो, लेकिन हिकिड़ी सिचुएशन त आहे न, हिते टीवी ते अख़बार में पाण खे ध्यान सां हिकिड़ी ज़िमेदारी सां ॻाल्हाइणो पए थो, उते तव्हां जेको मुंहं में अचे ॻाल्हाए वठो।